नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा हलूं त सोभوديرو थाणे जे हद सुगियूं शहर भरिसां ॿिनि मोटरसाइकिलन ते सवार ھٿيارबندن 22 सालनि जे सदाम वल्द मोहम्मद अली चनो मथां फायरिंग करे फरार थियनि। गोलियूं लॻण सबबि सदाम चनो शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। वाक़े जी इतला ते ज़ख़्मी जा वारिस ऐं सोभوديرو सॻियूं पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी खे खणाए सोभوديرو अस्पताल आंदो वियो आहे, जिते डॉक्टर न हुजण सबबि ज़ख़्मी तड़पी रहियो आहे। अस्पताल में ज़ख़्मी जे चाचे हज़ूर बख़्श चने ॿुधायो आहे त हर हिकु जवाबदार मोहम्मद इरफान नाले मिठू चनो, मेहर अली चनो ऐं ॿिया मोटरसाइकिलन ते सवार थी काराण जो कूड़ो इल्ज़ाम मड़े मुंहिंजे भाइटे सदाम चनो ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि सदाम शदीद ज़ख़्मी करे मणिंग हालत में छॾे फरार थी विया आहिनि। हिननि चयो आहे त ईद जे ॾींहुं ज़ालिमनि असांजे नौजवान सदाम मथां काराण जो कूड़ो इल्ज़ाम हणी बेगुनाह गोलियूं हणी मणिंग करे छॾियो आहे। हिननि IG सिंध ऐं ॿियनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।